अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खुसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु हिकु बहितरीनु अपडेट तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। सुबुह खां वठी जेका अपडेट हली रही हुई, जंहिंमें ॿुधायो पियो वञे असद कुरैशी जी तबियत नासाज़ आहे वग़ैरह वग़ैरह, कुझु तस्वीरूं बि साम्हूं आयूं ऐं उन थोरी देरि खां पोइ सभिनी पोस्टूं रखियूं, असां बि पोस्ट रखी हुईसीं। ऐं हाणे जेका वरी अपडेट आई आहे, काफ़ी दोस्तनि वरी मैसेज कया आहिनि त यार असद कुरैशी जी तबियत बिल्कुलु ठीकु आहे, उनखे कुझु न आहे थियो, इहा कूड़ी ख़बर आहे। पहिरियों त मां इन ते कुझु ॻाल्हि ॿोल कंदुसि। दोस्तों, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, कूड़ी ख़बर आहे या न आहे, ख़ुदा खे ख़बर। जेका सोशल मीडिया ते जेका अची वेंदी आहे ख़बर, उहा सम्झो पोइ रियल ई बणिजी वेंदी आहे। छो त असद कुरैशी जूं जेकियूं तस्वीरूं हुयूं, उन तस्वीरुनि खे ॾिसी हर माण्हू सच सम्झी वेठो त असद कुरैशी वाक़ई इस्पताल में पियो आहे ऐं उनजी तबियत ख़राबु आहे। थी सघे थो तस्वीरूं नयूं हुजनि, थी सघे थो तस्वीरूं पुराणियूं हुजनि, थी सघे थो तस्वीरुनि में जेको असद कुरैशी खे ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें हू मतिलबु इस्पताल में आहे, दाख़िल बेड ते सुतल आहे ऐं फतेह जो हिकिड़ो निशान बि हथ सां इशारो बि करे थो। थी सघे थो पंहिंजो कुझु चेकअप मेकअप कराइण वियो हुजे ऐं उन तस्वीरुनि खे माण्हुनि ग़लति रंग ॾिनो हुजे। ऐं सुबुह सां जीअं असां उथियासीं, सोशल मीडिया ते इहे तस्वीरूं हली रहियूं ऐं इन में लिखियलु हुयो त असद कुरैशी खे दिलि जो दौरो पियो आहे ऐं असद कुरैशी जी तबियत नासाज़ आहे। वरी असां बि अपडेट ॾिनीसीं, हज़ारनि माण्हुनि माना सोशल मीडिया ते इहा ख़बर हलाए छॾी। बहरहाल हाणे जेका ख़बर आई आहे, उनजी तरदीद मां कयां थो त असद कुरैशी मुंहिंजे ख़्याल में बिल्कुलु ठीकु आहे, तंदुरुस्त आहे। जेका इहा ख़बर आई हुई, तस्वीरुनि खे ग़लति रंग ॾिनो वियो आहे। तस्वीरूं त असद कुरैशी जूं आहिनि, जंहिंमें उहो इस्पताल में आहे, लेकिन उहो कंहिं ॿिए चेकअप जे लाइ थी सघे थो वियो हुजे, या थी सघे थो पुराणियूं तस्वीरूं आहिनि ऐं उन तस्वीरुनि खे माण्हुनि ग़लति रंग ॾेई करे ख़बर हलाए छॾी। जेका असां पोस्ट रखी हुईसीं, असां बि उनजी माज़रत चऊं था। असां बि सोशल मीडिया खे ॾिसी करे उहा पोस्ट रखीसीं त असां बि ईअं सच सम्झोसीं त असद कुरैशी वाक़ई तबियत ख़राबु थी वई आहे, उनजी माज़रत। बाक़ी असां को ग़लति अपडेट असां बि न ॾिनी आहे। बहरहाल मां हीअ अपडेट इन जे लाइ ॾियां थो, जिन दोस्तनि खे अञा ताईं ख़बर न आहे, त उन्हनि खे मां चवां थो त असद कुरैशी जी तबियत बिल्कुलु ठीकु आहे। इहा को मतिलबु पुराणियूं तस्वीरूं जा नयूं तस्वीरूं आहिनि, रंग उन खे ग़लति ॾिनो वियो आहे ऐं जंहिं इहो रंग ॾिनो आहे, जंहिं इहा पोस्ट शुरू में रखी आहे, उन ते क़ानूनी कार्रवाई करणु घुरिजे। छो त माण्हू उन खे ॾिसी अॻिते पोस्ट हलाईंदा न, ॿियनि खे कहिड़ी ख़बर, तस्वीरूं रियल लॻनि थियूं, रंग ॾिनो वियो आहे ग़लति। इहा हक़ीक़त आहे। ॿी ॻाल्हि दोस्तों, इहो ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वे ड्रामे जी अपडेट थोरी तव्हां शेयर कंदासीं। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु, शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन चैनल ते तव्हांखे हर नई अपडेट मिलंदी रहंदी। ऐं दोस्तों, पंहिंजा वे ड्रामे जी शूटिंग हली रही आहे लगातार। काफ़ी अदाकार एड थी चुका आहिनि उन में, अख्तर खोकारा, सजावल ख़ान यानी आजन तिगणो, असगर चौधरी, ॿिया टियां, ऐं शूटिंग दादू में हली रही आहे ज़बरदस्त तरीक़े सां लगातार। जेका बि एॾो जा दोस्त ॾिसी रहिया आहिनि मुंहिंजी वीडियो, कमेंट में हू लिखी सघनि था, पंहिंजी राय खां असांखे आगाह करे सघनि था। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब करणु न विसारींदा शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे।